नाज़रीन, अरसा में तरमीम सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहण खिलाफ़ नौशेरो फेरोज़ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि प्रेस क्लब नौशेरो फेरोज़ आॾो एहतजाज कयो आहे। रिपोर्टर एम ज़फ़र तगड़ मूजिब एहतजाज जी अॻवानी सिंध यूनाइटेड पार्टी अॻवान ख़ादिम सियाल आसिफ़ हुसैनी, जुनैद फरमान निविल, जीए सिंध क़ौमी महाज़ जो अयाज़ राजपर, असद उमरानी, रहमान तगड़, एनपी अॻवान माशू कोराई, इमरान जतोई, जिस्कम स्वाद जो सूफ़ी ख़ालिद चन्ना, जीए सिंध महाज़ जो गदा हुसैन ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त अरसा क़ानून में तरमीम कंहिं बि सूरत में क़बूल नाहे, जॾहिं त सिंधु दरिया ते 6 केनाल न ठहणु घुरिजनि, छो त 6 केनाल ठहण सां सिंध जे तक़रीबन 48 खां 50 लख एकड़ गैर आबाद थी वेंदा, जंहिंजो मतिलबु लॻभॻि अधु सिंध तबाह थी वेंदी ऐं कराची में पीअण लाइ पाणी न मिलंदो। पीअण जे पाणी लाइ तरसंदासीं। हिन चयो त अगरि समुंड में पाणी न वञण करे समुंड उबतो वहंदो, तंहिं करे ठट्टो सिजावल बदीन मुकमिल तौरु समुंड में हलिया वेंदा। हिन चयो त 6 केनाल ठहण सां कुझु मख़सूस कंपनियुनि खे फ़ाइदो पवंदो, उन करे ग्रीन कंपनी जो नालो ॾिनो वियो आहे, जेको फ़ाइदो कुझु कंपनियुनि लाइ त हूंदो पर किरोड़नि अवाम लाइ तबाही हूंदी। हिननि चयो त 6 केनाल ठाहण जी हिमायत करण ते असां आसिफ़ अली ज़रदारी खां इस्तीफ़ा जो मुतालबो करियूं था।